ब्रेकिंग न्यूज़ तव्हांखे मीरपुर ख़ास मां मीरपुर ख़ास बोर्ड मुतासिरनि जो सामान विकिरो करण जे इल्ज़ाम में मुख़्तियार कार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन, मीरपुर ख़ास बोर्ड मुतासिरनि जो सामान विकिरो करण जे इल्ज़ाम में मुख़्तियार कार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। मुख़्तियार कार क़यूम लगारी खे एंटी करप्शन पुलिस DC ऑफिस मां गिरफ़्तार करे वरितो आहे। राशन, खीमा, कंबल ऐं ॿियो सामान 4.5 लख रुपयनि में विकिरो कयो वियो। अहम ख़बर तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। मीरपुर ख़ास में बोर्ड मुतासिरनि जो सामान विकिरो करण जे इल्ज़ाम में मुख़्तियार कार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। मुख़्तियार कार क़यूम लिगारी खे एंटी करप्शन पुलिस DC ऑफिस मां गिरफ़्तार करे वरितो आहे। राशन, खीमा, कंबल ऐं ॿियो सामान 4.5 लख रुपयनि में विकिरो कयो वियो। ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन, तव्हांखे आगाह कंदासीं मीरपुर ख़ास मां मीरपुर ख़ास बोर्ड मुतासिर जो सामान विकिरो करण जे इल्ज़ाम में मुख़्तियार कार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। मुख़्तियार कार क़यूम लगारी खे एंटी करप्शन पुलिस DC ऑफिस मां गिरफ़्तार करे वरितो आहे। राशन, खीमा, कंबल ऐं ॿियो सामान 4.5 लख रुपयनि में विकिरो कयो वियो। अहम ब्रेकिंग न्यूज़ सां शेयर करे रहिया आहियूं। मीरपुर ख़ास में बोर्ड मुतासिरनि जो सामान विकिरो करण जे इल्ज़ाम में मुख़्तियार कार गिरफ़्तार थी वियो आहे। मुख़्तियार कार क़यूम लिगारी खे एंटी करप्शन पुलिस DC ऑफिस मां गिरफ़्तार करे वरितो आहे। राशन, खीमा, कंबल ऐं ॿियो सामान 4.5 लख रुपयनि में विकिरो कयो वियो। ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन, तव्हांखे आगाह कंदासीं मीरपुर ख़ास मां मीरपुर ख़ास बोर्ड मुतासिर जो सामान विकिरो करण जे इल्ज़ाम में मुख़्तियार कार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। अहम ख़बर आहे नाज़रीन, मुख़्तियार कार क़यूम लगारी खे एंटी करप्शन पुलिस DC ऑफिस मां गिरफ़्तार करे वरितो आहे। राशन, खीमा, कंबल ऐं ॿियो सामान 4.5 लख रुपयनि में विकिरो कयो वियो आहे। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे धरती न्यूज़ रिपोर्टर फज़ल शर जी। फज़ल शर, तफ़सीलात बाबति आगाह कंदा। बोर्ड मुतासिरनि जे लाइ जेको ईंदो सामान हो उहो जेको आहे मुख़्तलिफ़ हंधनि ते जेको घुरायो वेंदो ऐं उनखे डिस्ट्रीब्यूट कयो वेंदो, उहो जेको उन्हनि जो जेको इंचार्ज आहे उनखे जेको SC मुख़्तियार कार रखियो वियो। उन ई हवाले सां तव्हांखे अॼु ॿुधाईंदो हलां त जेको आहे जेको 4.5 लख रुपए जो जेको सामान हो विकिरो जेको आहे मुख़्तियार कार तालका सिंधी जेको उहो विकिरो कयो वियो। अब्दुल क़यूम लिगारी जेको विकिरो कयो वियो ऐं रंगे हथ जेको आहे पकड़ियो वियो। उन बाद जॾहिं मुख़्तियार कार जेको आहे DC ऑफिस मां जेको हुनखे गिरफ़्तार कयो वियो आहे। जॾहिं त उन सामान में जेको बोर्ड मुतासिरनि लाइ आयल जेको सामान हो उन में जेको कंबल आहिनि, राशन आहे, मच्छरदानी आहिनि ऐं उन खां ॿियो जेको खाधे पीते खीर वग़ैरह जेको सामान हो जेको आहे विकिरो कयो वियो। उन बाद जॾहिं त जेको उहा शइ ज़ोर जेको आहे पुलिस पंहिंजी जेको तहवील में लिखी छॾिया ऐं मुख़्तियार कार जेको अब्दुल क़यूम लिगारी मरीज़ आहे उनखे बि पुलिस जेको आहे गिरफ़्तार कयो वियो आहे। जॾहिं ॿिए तरफ़ जेको आहे मुख़्तियार कार जो पुलिस जो मौक़िफ़ सां आयो त मूंखे जेको आहे प्लानिंग तहत जेको आहे फसायो वियो आहे। जॾहिं त मुंहिंजो सामान ॿिए जे बोर्ड मुतासिरनि लाइ मोकिलियो, पर जेको आहे अहिड़ा हुनजा मौक़िफ़ बिल्कुलु साम्हूं अचनि था। पर ॿिए तरफ़ वरी DC मीरपुर ख़ास सां जेको आहे धरती न्यूज़ पारां पुलिस जेका ॻाल्हि थी आहे त उन्हनि जेको इहो साबित थियो आहे। DC मीरपुर ख़ास पुलिस जो ॿुधायो आहे त जेको आहे सामान आहे उहो जेको विकिरो कयो वियो उन ई सिलसिले में जेको आहे केस मां DC ऑफिस जेको घुरायो आहे। उन घुराइण खां बाद जॾहिं जेको आहे टाउन पुलिस जेको पहुची आहे, टाउन पुलिस हुनखे गिरफ़्तार कयो आहे। जी फज़ल शर, तव्हांजी वॾी महिरबानी तफ़सील ॾियण लाइ।